पुट भुतार माण्हू मुंहिंजो हुयो, चवरायो अथई त ज़ेगम खे उताक ते मोकिल। बाबा हाणे सिंध में उहे उताकूं बचूं ई न आहिनि जिते वॾड़ा वेही ॾाह पजूं कचहरियूं कंदा हुया ऐं नंढड़ा भर में वेही सिखंदा हुया। मां वॾेरे जी उताक ते कोन वेंदुसि, मां को वाठो न आहियां। पुट भुतार नाराज़ थी वेंदो। बाबा मां भोतार जो नौकर आहियां, छा भोतार नाराज़ थींदो? अड़े बा मां भुतार जी बनी कंदो आहियां पुट, भुतार जी बनी कंदो आहियां। हा बाबा ख़बर आहे त तव्हां हारी आहियो, हारी को नौकर न हूंदो आहे। हारी हर हलाईंदो त भोतार जी बनी बनी रहंदी ऐं भोतार बि अन दाणा खाईंदो। हारी जे हर हलाइण छॾे ॾे त भोतार जी बनी कच्छ जे ऋण वांगुरु लूणु थी वञे। भोतार असां ते को एहसान नथो करे। अड़े तूं हाणे एतिरो मोतबर थी वियो आहीं जो मूंखे इनकार थो करी? मां तुंहिंजो पीउ आहियां पुट। हा बाबा मां मोतबर आहियां, मूंखे मोतबर तव्हां पाण कयो आहे। पाण खे तकलीफ़ ॾेई भोतार जी ख़िदमत करे मूंखे तव्हां पैसा ॾेई यूनिवर्सिटीअ में पढ़ायो आहे। यूनिवर्सिटीअ में पढ़ण जे बावजूदि बि जे मां भोतार जी चमचागिरी कयां त मुंहिंजे पढ़ण जो फ़ाइदो कहिड़ो? भोतार जे चङो इंसानु हुजे हा त मां वञा हा, पर ही त ॿिनि खे विराए वरी फ़ैसिला बि पाण कंदो आहे। बाबा ॻोठ जे स्कूल खे त तबाह करे छॾियो अथई। वोट वठण महिल चापलूसी कंदो आहे, इलेक्शन खटण खां पोइ इस्लामाबाद या कराचीअ में वञी वेहंदो आहे। पर पुट मां हुनजे साम्हूं वियुसि त मां हुनखे छा जवाबु ॾींदुसि? बाबा हीअ उहो भोतार आहे जेके पग जी अज़मत जी ख़बर ई कोन्हे। ही वोट वठण महिल पग लाइ माण्हुनि जे पेरनि ते रखंदो आहे। बाबा सिंध में सुठा भोतार बि आहिनि, पग हिकु ज़िमेदारी आहे। हिन सदाई पग जी बेहुरमती कई आहे सिर्फ़ कुर्सीअ लाइ। पुट जेकॾहिं भुतार मूंखे घुरायो उताक ते त पोइ उनखे मां कहिड़ो जवाबु ॾियां, छा कयां? हा बाबा अगरि जे तव्हांखे भोतार घुरायो त मां तव्हां सां गॾु हलंदुमि, भोतार सां मां पाण ॻाल्हाईंदुमि। अरे बा